रहीम काबिल एहतराम मरकज़ी सदर गस्टा सिंध मोहतरम एजाज हुसैन अमान साहब बहुत काबिल एहतराम साईं मंजूर अहमद कंवर साहब मुझी भेण काबिल एहतराम जिदोजहद जो सिंबल अदी शमीम गनी साहिबा इन स्टेज ते गस्टा के काबीना जा दोस्त जंहिंजा नाला मूंखे न पिया अचनि असांजे पुराणो दोस्त खमीसाणी साहब मसूद अहमद नहसर साहब ऐं मुंहिंजे साथ जो साथी हिते पेटियल साबका मरकज़ अॻवान मोहतरम अब्दुल शकूर सारंग साहब गुलाम कादर बागी साहब ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई आयल उस्ताद साथियो मुंहिंजो भेनरियो सहाफ़ी दोस्तो ऐं माज़रत सां मुंहिंजे साथ जो साथी मुंहिंजो जनरल सेक्रेटरी एजाज अहमद चांडियो साहब तव्हां सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां चूंडियल गस्टा जे मरकज़ी बाड़ी खे पेटियल जे तरफ़ां मुबारकबाद पेश करियां थो ऐं इन उम्मीद सां त जंहिं जज़्बे सां जंहिं जिदोजहद सां जंहिं वलवले सां मेहनत करे ऐं इलेक्शन प्रोसेस में कामयाबी मानी है तो उहो ही वलवलो उहा ही जिदोजहद उहा ही स्ट्रगल हिननि उस्तादनि जे लाइ हिननि भेनरुनि जे लाइ हिननि जे मसइलनि लाइ हिननि जे अहजनि लाइ आउं सम्झां थो उहा ही साॻी जिदोजहद ऐं स्ट्रगल हलंदी। मुंहिंजा क़ाबिल एहतराम तमामु प्यारी प्यारा दोस्त इन स्टेज ते वेठा आहिनि। असांजे गवास जो भी प्रेसिडेंट साहब अल्फाज़ ज़ुल्फ़िकार साहब भी मौजूद है बेहतरीन गाल करे वियो है। असांजो प्यारो भाउ गुलाम कादर बागी आउं चवंदो आहियां त तुंहिंजे नाले जे सां तख़ल्लुस बागी आहे पर तुंहिंजा कम जेके आहिनि उहे बागियुनि वारा कोन्हनि। सो तमामु बेहतरीन तजवीज़ ॾिनियूं आहिनि। ही तंज़ीम जे अंदरि तकरीबन तंज़ीम के अंदर कदें कदें अड़ा मोड़ अची वेंदा ही का नई गाल कान्हे का ही अड़ो मोड़ बदकिस्मतीअ सां अवां जे हिन गस्टा तंज़ीम ते आयो पर उनखे जे ॾहाप सां जंहिं सचाईअ सां जंहिं जेको पंहिंजे हिरफ़त सां फेस करे हिन स्टेज ते पहुतो आहे उहो एजाज हुसैन अमान साहब जो वक़्तु आहे। और बाकी साहब जो लफ्ज़न जो थोड़ी तर्जुमानी कंदो वञा तो हकीकत ॻाल्हि इहा आहे त 1993 खां वठी असीं पेटियल तंज़ीम में आहियूं। तंज़ीम जे बहरान खे ॾिठो आहे उन्हनि में तंज़ीम जे बहरान में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं हींअर बि असांजी ख़्वाहिश हुई असांजी कोशिश हुई बैकग्राउंड जे पोयां त अहिड़ो किरदारु अदा करे गस्टा तंज़ीम के जो सो डिवाइड करण खां बचायो ऐं हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु उन्हनि खे जेको ॾिसण पवंदा पिया। जंहिंजे लाइ एजाज साईं चयो त साईं असां जूं वागूं अवां जे हवाले आहिनि तव्हां सीनियर दोस्तनि जे हवाले आहिनि पर जेकॾहिं वेही को सॉल्यूशन करियो था त असां तव्हां सां उन जी शइ ते बीहण लाइ तयारु आहियूं। जसो आहे हुन माण्हूअ खे ऐं उहे ॻाल्हियूं असांजे सीनियर दोस्तनि जे थ्रू हलियूं। कल्ह ते भी ॻाल्हि ॿोली हले पई त बाबा अॼोको इलेक्शन जो जेको डेट रखियल आहे उहा भी बाद में पोइते कई वञे ऐं ही प्रोग्राम खे पोइते कयो वञे ऐं टिनि माण्हुनि ते पंजनि माण्हुनि ते हिकिड़ी कमेटी तश्कील ॾिनी वञे। ॿिन्ही तरफ़नि खां उहो वेही करे कोन जो हल कढी करे पेटियल खे सॉरी गस्टा खे जेको आहे ॿिनि ॾहनि खां बचायो वञे। कई हद ताईं उहे शयूं कामयाबीअ सां ई ॻाल्हियूं आहिनि पर आख़िर में थी सके थो
इंस्ट्रक्शन ॾियण वारो या मॉनिटरिंग करण वारो जेका अहिड़ी जेका इंस्ट्रक्शन ॾेई दोस्त ऐं सम्झां थो ॾिना करे विया न बीठा ऐं अफ़सोस थियो उन शइ जो बि अफ़सोस आहे पर मुंहिंजी गुज़ारिश तव्हां सभिनी दोस्तनि खे एज़ बिरादर तंज़ीम जे सूरत में हूंदी त दोस्तो गुलाम कादिर बाग़ी जहिड़े तरीक़े सां फ़राक़ दिलीअ जो मुज़ाहिरो कयो आहे त वरी बि तव्हां दोस्त पंहिंजे तंज़ीम जे दोस्तनि सां वेहो सफ़ारती तालुकात रखो दोस्त ज़ाती तालुकात रखो पर कोशिश करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचो त सम्झां थो त ही तंज़ीम जी ताक़त आहे ही उस्ताद जे मसइले खे हल करण में वॾी जेका इहा पहल आहे तो मूंखे उम्मीद आहे ही ज़रूरी अवां जा हिकिड़ा तंज़ीम अंदरूनी मामला आहिनि तव्हां सभिनी दोस्तनि जो ख़ासि करे गश्ता वारनि जो ऐं महिरबानी इन करे